अम्मा हजारी अज ॾाढी उदास आई। सोनू दिए थी याद अचई न? हाँ, अल्लाह सोनू कहिड़ी हालत में हूंदी? अल्लाह ख़ैर कंदो अम्मा। पर तव्हां छा फ़ैसिलो कयो? अदा दीनो, मां त ॿिनि ॿेड़नि में आहियां। नवाब खान ज़िद तां लहे ई नथो, मां छा करियां? अम्मा हजारी, जाबिर खान सां हुनजे ॻोठ में वञी झेड़ो करणु आसान त कोन्हे। दीनू बाबा, हेतिरे चवण खां पोइ बि नवाब खान ॻाल्हि खे नथो मञे, पाण ई ख़ता खाईंदो। तूं बि आईंदा न चवजांसि। ठीकु आहे अम्मा हजारी, मां त कुझु कोन चवंदोमांसि, पर हाजी बाबा किथे को नुक़सान न कराए विझे। अमड़े, जाबिर खान पंहिंजे जेरे हार मञण वारो माण्हू ई न आहे। ऐं नवाब खान त सबुर करणु सिखियो ई नाहे। ॿिन्ही मां को हिकु मरंदो न, तॾहिं वञी इहो झेड़ो ख़तमु थींदो। अल्लाह न करे अम्मा हजारी, ईअं न चओ। रहंदो जहिड़ो ख़तमु थियण खां वधी वेंदो। नवाब खान मरंदो न, पोइ जाबिर खान सां झेड़ो केरु कंदो ॿुधाए? अम्मा हजारी, हाजी बाबा के बदुआ चोता ॾियो। रोज़ रोज़ जे झेड़नि खां तंग थी वई आहियां। मूंखे ख़बर आहे जाबिर खान पंहिंजे जीअरे कॾहिं बि सोनू खे वापसि न कंदो। इन्हनि ॿिन्ही जे जेड़े में बेगुनाह सोनू मरंदी। अम्मा हजारी, तव्हां परेशान न थियो। बस दुआ करियो त हाजी बाबा ख़ैर सां मोटी अचे। मां हिकु भेरो हाजी बाबा सां ॻाल्हाईंदुसि। जे मुंहिंजी ॻाल्हि न मञई न त दीनू हिकिड़े ई फेरे में न झेड़े खे जड़ खां ख़तमु करे छॾींदो। अदा दीनो, तूं ग़रीब माण्हू छा करे सघंदी? इहो ई त दीनूअ जी दिलि में आहे। तूं छा कंदो? चङो थियो चाचा शहर मां आहे। लाल खान जो सालो मूंसां विड़ी वियो आहे। वारसा तू दिल न लाहे। जो सा सोबत फकीर वायदो तो करे त इन लालड़े खाना सा उन जे न साले सा बदलो जरूर वठंदुम। वो बदलो वठंदो मान जो पंजन सतन पीढ़िन के भी ॿुधाईंदा त सोबत फकीर सा कॾहिं बि हथ न अटकाइजो। छो त फकीर त पंध न त पोइ कंद जो कंद। चाचा, लाल खान त सफ़ा लीका लताड़े वेठो आहे। अॼु राणी रहमान खे अगवा करण आयो। राणी रहमान खे अगवा करे वियो? न रहमान ऐं राणीअ खे तो अगवा करे। राणा सूमर दिलावर ऐं रहमान वारनि त भॼाए कढियुसि, पर पोइ बि हिकिड़ो अमरा हुननि जो ज़ख़्मी थी पियो आहे। अरे यो लाल खान मुंहिंजे हथां मरंदो मुंहिंजे हथां। तव्हां तयारी कयो। दोस्त पंहिंजा मुंहुं घुराया आहिनि। हली ने लाल खान खे ऐं हिन जे साले शाहूअ खे जेको आहे सो सबक सेखारियूं। चाचा, ख़बर अथई नवाब खान वल्लर मुर्सन जो साण करे जाबिर खान जी कोठि वियो अथई हुन सां झेड़ो करण। मेरे लिए या तो तमाम भली ॻाल्हि ॿुधाई। हाँ टरी पियो। ऐं या मूंखे बि पका नवाब खान खे जाबिर जीअरो न छॾींदो। नवाब खान जाबिर सां विढ़ण लाइ ठही संभरी वियो हूंदो। वारस, नवाब खान जाबिर सां विढ़ण जाबिर ॻोठ वियो आहे। हाँ, ऐं उहो ॼण चूड़ियूं पाए वेठो हूंदो। अड़े उहो मुड़ुसु अथई जे नवाब खान खे उहा सेखत ॾींदो वञे, वरी ज़िंदगी भर नवाब खान जाबिर खान जी कोठि कोन मुंहुं कंदो। आहे त मथो मथे ते कंधार मस, न त कंहिं में हिमत थींदी जो नवाब खान जे घरां नंग खणी अचे। मञी न जम न त अॼु नवाब खान चेहरो न मुटंदो चेहरो। चाचा, ॿिन्हिनि मां केर बि मरे फ़ाइदो त असांखे ई पवंदो न। वारस, माच करे वेह। हे फ़कीर, हुननि जा मरणा बि खाईंदोसि, परणा बि खाईंदो। पर चाचा सोबत नचा सोबत और दफ़ा तव्हांखे सम्झायो त मूंखे सोबत न चवंदा कयो। फ़कीर चओ फ़कीर त अंध न त पोइ गंद जो गंद। ॿी ॻाल्हि कन खोले ॿुधो।
हमरा बि तयारु कयो हथियार वठ कयो सुभाण वारस जो प्लान मूंखां वठिणो आहे लाल खान खां उन साले खां शाहू सोबत सां फिटाण सुठो न आहे सुञाणा तो सोबत खान ऐं उन जे छोरनि खे हिन महिल ताईं शाहू जहिड़े शींहं सां उन जो वास्तो ई न आहे पियो ईअं ॾिठे जा तारा ॾेखारींदोसान इहो त सही आहे शाहू पर असां लाल खान जो प्लान कंदासीं या सोबत फ़कीर सां मोहलींदासीं भलो हीणी न बोल शाहू शींहं आहे ऐं जॾहिं शाहूअ जंहिं बि तर में पेर रखियो आहे न कुत्ता बिल्ला नज़र ई कोन ईंदव अञा हिकु वारस खे लेटायो आहे अञा सोबत जा सभु वाठा हिकु हिकु करे लेटाणा आहिनि शाहू हुकुम खपे तुंहिंजो तूं जीअं चवंदे ईअं ई कंदासीं क्या तव्हां सभु मुंहिंजा दोस्त आहियो जेकॾहिं तव्हां ते आई न त पहिरियां सीनो मोचो हूंदो बाक़ी रहिया लाल खान जा दुश्मन उन्हनि जे लाइ तेज़ाब बणिजी वञो रस्ते में ई उनखे मोचड़ा हणी छॾियो आहे घणेई ॻोल्हियोसीं न हथ न आया तॾहिं घर में घिरियासीं पर सापा वॾी सियाणी आहे बाहूं ॿधी पुटनि जी जान बचाए वई इहा रन तव्हांखे टके सेर विकाणण वारी आहे इहा औरत जी शकिल में चिनड़ी आहे चिनड़ी जाबिर खान उन्हनि छोरनि खे हथी को करे वठंदासीं पर तव्हां ॿुधायो त नवाब खान कहिड़ी थो ख़बरूं करे बादल नवाब खान के मुंह ताईं पहुचण लाइ उमरियूं लॻंदियूं घाट झुकाए ईंदो जेकॾहिं घाट मथे खणी आयो न त इहो कंथ कपे छॾींदोसांसि जाबिर खान अॻियां बि नवाब खान अथई सभिनीनि खे तो भाइटनि जहिड़ो सम्झो आया नवाब खान जो जंहिं तोते में साह बंदि आहे उहो तोतो मुंहिंजे पिंजरे में बंदि आहे मां जेकॾहिं चाहियां त उन तोते जो कंथ मरोड़े नवाब जो साह बंदि करे सघां थो पर मां ईअं नथो करणु चाहियां मां तमाशो ॾिसणु चाहियां थो जीअं टिबकी ते भोले खे नचाइबो आहे नवाब खे मां ईअं नचाईंदुसि अॼु ॿियो ॾींहुं अथई मुड़ुस जो मुंहुं बि न ॾिठो अथई ऐं बुख में त मानी बि कोन खाधई मां चांहि चुको करे ॾियईं चवंदी मां चाहिए थी उथ उथ मुंहिंजी घटि था मूंसां तमीज़ सां ॻाल्हाईंदी कर माई जेकॾहिं ईअं कई त कमु कीअं हलंदो सॼी उमिरि तोखे ई मूंखे गॾु रहणो आहे हाणे इहे नखरा छॾ नमूना कंदीअ न त सॼे घर जो कमु तोखे ई करणो पवंदो पढ़ियल लिखियल मैडम रहमान तोखे शर्म कोन आहे तूं धारियो माण्हू घर में वठी आयो आहे जाबिर जॾहिं धारियो थी हाजी बाबा जे घर में घिरे थो छा असां जाबिर जे घर में नथा घिरी सघूं अदी तूं घबराए न असां बसि सोनू खे वठण आया आहियूं मुराद मूंखे तोसां गॾु न आहे हलणो ऐं महिरबानी करे तव्हां हलियो वञ सोनू तोखे हर हाल में हलणो पवंदो जो इहो हाजी बाबा जो हुकुम आहे ॿुधायो वञी पंहिंजे बाबा खे त सोनू पंहिंजे घर में तमामु घणी ख़ुशि आहे ऐं हू ओॾां नथी अचणु चाहे हलणो त तोखे पवंदो जेको कुझु तोखे चवणो आहे हाजी बाबा खे हली चओ रहमान जॾहिं सोनू नथी हलणु चाहे त हिनखे ज़बरदस्ती छो था वठी वञो अदी तुंहिंजो वास्तो न आहे तूं बसि ख़ामोश थी तमाशो ॾिस तमाशो ॾिसण वारनि मां न आहियूं असां नमक हराम इन घर में छो आया आहियो जेकॾहिं इज़त सां असांखे छॾींदे तुंहिंजे ऐं तुंहिंजे घर वारनि लाइ बहितर थींदो न त छा उहे ॾंद ऐं ॾाठूं ई ॿियूं जेकी जाबिर खान जो सीनो चीरिन छोरा हिनखे मुंहिंजी ताक़त जी ख़बर आहे
लॻे थो त हाणे तुंहिंजो बि सीनो चीरणो ई पवंदो। जाबिर खान उहे ॿिया हूंदा जेके तुंहिंजे गिदड़ बब्तियुनि ते डिॼी भॼी वेंदा। मां हाजी बाबा जे हुकुम ते सिर ॾेई बि सघां थो त ॿिए कंहिंजो सिर खणी बि सघां थो। मरंदे हाणे तूं मरंदे तुंहिंजे मौत लाइ इहो ई काफ़ी आहे त बग़ैर इजाज़त जे जाबिर खान जे घर में आयो आहीं। जेकॾहिं पंहिंजा ई बेग़ैरत न थियनि त धारियनि खे कहिड़ी मजाल जो मुंहिंजे घर में अचनि। ऐं जेका तो बेग़ैरताई करे हाजी बाबा जी इज़त रताड़ी उनजो पापलांद केरु ॾींदो? तोखे पापलांद घुर्जे। तव्हांजो जहिड़ो मुंहिंजे करे आहे त पोइ इन जो फ़ैसिलो बि मां पाण ई कंदसि। छोरी इहो ॿारनि जो रांदीको न आहे। ख़बर आहे मूंखे चाचा त हिन ज़ालिम खे दोस्त ऐं दुश्मन जी सुञाणप न आहे ऐं हिन सां मां के ॿिए खे न पर पंहिंजो पाण खे मारींदसि। सोनू छा थी करीं? जेकॾहिं तव्हां चाहियो था त मां पंहिंजो पाण खे न मारियां त चुप करे हितां हलिया वञो ऐं वञी बाबा खे चओ त मां हिते ऐं हितां जे रहंदड़ माण्हुनि सां तमामु घणो ख़ुशि आहियां। ऐं हा मुंहिंजे बाबा खे इहो बि चइजो त हिकु गैरतमंद धीअ जे लाइ उनजो ससु सहुरो उनजो पीउ माउ हूंदो आहे। ऐं जॾहिं मां पंहिंजे बाबा जे घर में हुयसि त उनजी धीअ उनजी इज़त हुयसि। पर अॼु मां पंहिंजे मुड़ुस जी आहियां ऐं उनजी इज़त आहियां ऐं मां हिन घर में तमामु घणी ख़ुशि आहियां। वाह री छोरी वाह, तूं त सफ़ा का कंधार थी आई। ॿुधो न सोनू जो फ़ैसिलो। हलो हलो शिकिर तुम थियो। शेरा वो शेर रहमान ने नवाब खान जे माण्हुनि खे तो शरीफ़ जे पलांद लाइ घुरायो आहे छा? न बाबा, शरीफ़ जो पलांद ॿियनि माण्हुनि खां असां छो कराईंदासीं? असां पंहिंजो पलांद पाण कंदासीं। सॼी ज़िंदगी दुनिया सां सच बाक़ी पीउ सां कूड़ पिया ॻाल्हायो। भला इहो ॿुधाए बाक़ी इहे रहमान वारा हिते छा था कनि? रहमान हिते ईअं कीअं ईंदो? बाबा तूं भुलियो त नाहीं? हा छा मां अधो आहियां? न थोरी थी सघां किन को। शेर हिन मोए ममड़े खे हिन खे वठी ॾे, न त हे तोखे सालू ऐं सालूअ खे शेर चवंदो। 4 ॾींहं चाह जा पोइ वठ पासा वाह जा 2-3 ॾींहं बनी जे आसरे में ओबो मेहराब हाणे वरी चमड़ो थी चवीं, हाणे वरी ममड़ो थी युसि। हा पोइ ममड़ो न आहे त ॿियो छाई? हेड़ी है भाॼाई, हाणे बाबो ममड़ो थी वियो। अॻे में त बाबे खे मेहंदी पिलाई, कीअं भई बाबे खे पंजनि में परणाई? हा तो बि लाण मां मेहंदी घुराए थापा सां पिणे खे परणाए छॾियो। इज़त इन में अथई त मुंहिंजे पीउ जी बेइज़ती न कर, न त पोइ पाण सम्झी थी। हा हा छा कंदी छोरी ॿुधाए छा कंदी? तो सां गॾु पिणे जी बि क़बर खणंदी सां मथां को ॿियो ख़्याल सम्झो अथई। उथड़े सालू मां हिनखे छॾियां थो, वठ मूमल खे वठ। तव्हां ॿई पाण खे सम्झो छा थियो? छा थियो सम्झो? बस शेर धक न हणजाए। अदा मूमल त वञी दरो बंदि कयो, हथ कढ भाॼाईअ मूं। पाण हलताली ॾिसूं रहमान वारा कीअं आया आहिनि। अचो 5 आङुरियूं बराबरि न आहिनि पुटु। थी सघे थो शर्म चवण नवाब खान तोड़ न आयो हुजे। छाजो शर्म चाचा रमज़ान? जे फातिह चवण न आयो असां मयार त कोन ॾियूंसि। जाबिर खान संदसि सां जेका जुठ कई आहे, थी सघे थो हुन शर्म जा हू कंहिंखे मुंहुं न ॾेखारींदो हुजे। हा चाचा इहा ॻाल्हि थी सघे थी, मां सम्झी वियुमि तॾहिं त नवाब खान न आयो। सही तो चई शेर पुटु, ये का नंढी ॻाल्हि न आहे, नगावती मामिलो आहे।
ऐं नवाब ख़ान जंहिं सॻे सौट खे माफ़ न कयो हू जबर सां ठा कीअं कंदो? हाँ चाचा रमज़ान, ॻाल्हि ज़रूर का ॿी आहे। ख़बर पइजी वेंदी। ऐं ॿी ॻाल्हि ॿुध, सुभाणे मां शहर थो वञा। शहर था वञो? ख़ैर त आहे न चाचा? हा पुट, दुआ कयो त ख़ैर सां मोटी अचे। तव्हांखे ख़ुशख़बरी ॿुधाईंदुसि। ईअं सम्झो तव्हांजो भाउ शरीफ़ तव्हांजे लाइ जहिड़ो थी पवंदो। मूं तव्हांजी ॻाल्हि न सम्झी चाचा। जंहिंसां मिलण जे लाइ मां बेचैन आहियां उनजी ॻाल्हि पियो कयां पुट। ईअं त कॾहिं कान हुई आहे। छा थियो आहे? नज़ीरा घर में कान्हे। ओ छोरा, सापा जे सर मथो सदको वञो। जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हि मञींदव न त फ़ाइदे में वेंदव। अमा तूं ॻाल्हि कर, जे फ़ाइदे वारी हूंदी न त मञींदासीं, जे न हूंदी त छो मञूं? ईअं त कमूं। आदा मनू। ओ छोरा मन्नू खमू, मां त चवां थी वञी 2 टे ॾींहं शहर रहो। छो मां शहर वञी छो रहूं? मां त चवां थी त अॼु बख्शू वारा तव्हां खां मुड़ी विया आहिनि। जेकॾहिं तव्हां ॿिन्ही खे ॿाहिरि वरी ॾिठो न त टंगू बाहूं भञी घर अची विहारे छॾी अथव। आदा मनू, अम्मा भली ॻाल्हि थी करई। छाजो सही थी चए? तूं त को बाछा माण्हू आहीं। अम्मा जो मक़सदु आहे त मनू ऐं खमू वञनि शहर ऐं मां पोइ अछी मथे ते इहा पड़ी पाए ऐं घिटियुनि में जमालो गाए थी वता, घुमंदी वता, फिरंदी वता, नचंदी वता। अरे छोरा मनू, तोखे मां जे लाइ ईअं ॻाल्हाईंदे शर्म कोन थो अचे? अम्मा असां में गैरत, जेकॾहिं असां में गैरत हुजे न त तोखे मारे नाने मेहराब ऐं मामे रमज़ान खां एज़ो उगाड़े परिणाम तूं आ। हाय हाय, हींअर 7-8 पुटनि जा पीउ लॻा खटरे खंघूं आ पिया। मनू, ओ भला छा इरादो थई? हिकु ॿ ॾींहं थियूं मुड़ुस माण्हू हाणू अम्मा खे ॾंढो। साबा जे सिर मथो सदको वञा। तव्हां एॾा मुड़ुस माण्हू ऐं मोतबर थी आओ जो मूंखे मारे ऐं तव्हां एवज़ा उगाड़ी दो। बस अम्मा बस, इते बीह रहो, जा वेही रहो। मूंखे ख़बर आहे तूं असांखे मोचड़ा हणंदी आहे। अदा खमू इन खां सुठो आहे त पाण हली शहर वसायूं। अदा शहर हली छा कंदासीं? उते रहंदासीं किथे? बाक़ी मां तूं ई ॿुधा, शहर में असां वेंदासीं त काॾे वेंदासीं, किथे रहंदासीं, छा कंदासीं, किथे कमाईंदासीं? माल सां वञो शहर, वञी कंहिं होटल ते वञी बीहो। मानी बि मिलंदव, रहण बि मिलंदव ऐं पैसा बि मिलंदव। पर मां ॾींहं 2 टे त कम ॻोल्हण में लॻी वेंदा न, तेसिताईं छा कंदासीं? चङो ठीकु आहे ठीकु आहे, तव्हां ॿिन्ही खे मां 5000 उधार ॾियां थी। जॾहिं पघार मिलेव न त पोइ मूंखे पंहिंजा मोटाए ॾिजो। अम्मा 2.5 मां छा थींदो? 5-5 करे ॾे न, असांखे पघार मिले पोइ 10,000 करे कटिजाए। ठीकु आहे ठीकु आहे, तव्हां तयारी वठो त मां खणी थी अचां 10,000 सदको थी कयां तव्हांजे सिर जे मथो। वञो शहर। नवाब खान जेको कुछ तो कयो आहे उन जो जवाब तोखे ज़बान सां कोन ॾींदुसि। नवाब खान हाणे तोसां मुंहिंजी ज़बान न पर मुंहिंजी बंदूक जी गोली ॻाल्हाईंदी। तोखे एतिरी गैरत ज़रूर अचणु घुरिजे हा त ही घर तुंहिंजी न्याणी जो हुयो, उनखे सोचे सम्झी दिली ॾिया। बाबा साईं, मां शायदि तव्हां खां वधीक चाचा जाबिर जी इज़त कंदसि। ऐं महिरबानी करे मुंहिंजे मुड़ुस जी इज़त जल्दी वापसि कयो। तू घबराए न सोनू थी, नज़ीरा जल्द वापस अची। शाहू मूंखे हैरानगी इन ॻाल्हि जी आहे त नवाब खान जे माण्हुनि खे ख़बर कीअं पई त असां राणी रहमान खे अगवा करण आया। वॾा वॾा मूंखे पाण इहा ॻाल्हि सम्झ में कान थी अचे। वॾा वॾा अकेले वञण में कहिड़ो फ़ाइदो? वरी बि त नतीजो न निकितो न। शाहू इन छोरे मुराद जो 18 लाश खणना
पर जे थोरो देर अचना त अदा वॾा मां त तोखे पहिरियां ई झलियो पर तुंहिंजे ज़िद जे आॾो कंध झुकाइणो थो पए। हाणे थी न अकेले वञण जो शौक़ु पूरो, हाणे वरी बंदोबस्तु करणो पवंदो ॿिए तरीक़े सां। ॿिए तरीक़े सां वरी कीअं? न अदा वॾा न, तोखे कोन ॿुधाईंदुसि, तूं मुंहिंजो मथो फेराए छॾींदे। हाल हाल खान शाहू जी उम्र जो तजुर्बो बि रद्द कोन थींदो, थोरो हिन ते बि भरोसो करे ॾिसो। थोरो तरस, बाह थधी थिए त वरी कासिले ढारे पभड़ था कयूंसि, पभड़। ॾिसूं था साईं शाहू छा थो करे, असां चुप करे वेठा आहियूं। अदा वॾा तुंहिंजी रुगो दुआ खपे, दुआ खपे तुंहिंजी। दुश्मन सभई ढेर हूंदा,